थी आहे। इन में तक़रीबन असां 70,25,000 असां अमाउंट डिस्ट्रीब्यूट कयो आहे। तक़रीबन 71 आहिनि असांजा खिलाड़ी जेके मुस्तहिक हुआ, उनखे एंडोमेंट कम्यूनिटी आहे एग्ज़ामिन कयो ऐं जेके डिज़र्विंग हुआ ऐं जहिड़े हिसाब सां उन्हनि खे सेंक्शन नाज़रीन, कहिड़े कहिड़े पहलवाननि खे चेक मिलिया, ही वीडियो पूरी ॾिसण जे लाइ असांजो चैनल सब्सक्राइब कयो मलाखड़ो टीवी। ऐं हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में तव्हांखे लिंक बि मिली वेंदो ऐं हिन वीडियो खे ज़्यादा सां ज़्यादा शेयर बि कजो, जीअं ॿिया बि पहलवान ॾिसी सघनि ऐं ईअं जेके बीमार आहिनि उन्हनि खे बि ख़बर पइजे त मथां खां गवर्नमेंट खां फंड मिले थो, हू बि पंहिंजूं कोशिशूं जारी कनि। ऐं हिन वीडियो खे लाइक शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो ऐं डिस्क्रिप्शन में पूरी वीडियो जो लिंक तव्हांखे मिली सघे थो। मलाखड़ो टीवी यूट्यूब ते सर्च कजो त अची वेंदो ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। नाज़रीन, कहिड़े कहिड़े पहलवाननि खे चेक मिलिया, ही वीडियो पूरी ॾिसण जे लाइ असांजो चैनल सब्सक्राइब कयो मलाखड़ो टीवी। ऐं हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में तव्हांखे लिंक बि मिली वेंदो ऐं हिन वीडियो खे ज़्यादा सां ज़्यादा शेयर बि कजो, जीअं ॿिया बि पहलवान ॾिसी सघनि ऐं ईअं जेके बीमार आहिनि उन्हनि खे बि ख़बर पइजे त मथां खां गवर्नमेंट खां फंड मिले थो, हू बि पंहिंजूं कोशिशूं जारी कनि। ऐं हिन वीडियो खे लाइक शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो ऐं डिस्क्रिप्शन में पूरी वीडियो जो लिंक तव्हांखे मिली सघे थो। मलाखड़ो टीवी यूट्यूब ते सर्च कजो त अची वेंदो ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। नाज़रीन, कहिड़े कहिड़े पहलवाननि खे चेक मिलिया, ही वीडियो पूरी ॾिसण जे लाइ असांजो चैनल सब्सक्राइब कयो मलाखड़ो टीवी। ऐं हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में तव्हांखे लिंक बि मिली वेंदो ऐं हिन वीडियो खे ज़्यादा सां ज़्यादा शेयर बि कजो, जीअं ॿिया बि पहलवान ॾिसी सघनि ऐं ईअं जेके बीमार आहिनि उन्हनि खे बि ख़बर पइजे त मथां खां गवर्नमेंट खां फंड मिले थो, हू बि पंहिंजूं कोशिशूं जारी कनि। ऐं हिन वीडियो खे लाइक शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो ऐं डिस्क्रिप्शन में पूरी वीडियो जो लिंक तव्हांखे मिली सघे थो। मलाखड़ो टीवी यूट्यूब ते सर्च कजो त अची वेंदो ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। नाज़रीन, कहिड़े कहिड़े पहलवाननि खे चेक मिलिया, ही वीडियो पूरी ॾिसण जे लाइ असांजो चैनल सब्सक्राइब कयो मलाखड़ो टीवी। ऐं हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में तव्हांखे लिंक बि मिली वेंदो ऐं हिन वीडियो खे ज़्यादा सां ज़्यादा शेयर बि कजो, जीअं ॿिया बि पहलवान ॾिसी सघनि ऐं ईअं जेके बीमार आहिनि उन्हनि खे बि ख़बर पइजे त मथां खां गवर्नमेंट खां फंड मिले थो, हू बि पंहिंजूं कोशिशूं जारी कनि। ऐं हिन वीडियो खे लाइक शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो ऐं डिस्क्रिप्शन में पूरी वीडियो जो लिंक तव्हांखे मिली सघे थो। मलाखड़ो टीवी यूट्यूब ते सर्च कजो त अची वेंदो ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। Samira Zaida, Mustafa Zaida.